लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु मौजूदु आहे मुल्क जो हाकारो दानिश्वर ऐं तमामु घणो पढ़ियो वेंदड़ ऐं पाण बि तमामु घणो पढ़ंदड़ कॉलमिस्ट सिंधी उर्दू अंग्रेजी अख़बारूं उन्हनि में पाणी नाणे ऐं मुख़्तलिफ़ वसीलनि जे हवाले सां लिखंदड़ ऐं हिन खां अवल 5 साल अवल अवां उनखे थर में ॾिठो ऐं थर फाउंडेशन जे हवाले सां थरी अवाम जे अंदरि एजुकेशन थरी अवाम जे अंदरि ख़ुदि असुलोकनि थरियुनि में रोज़गार जे लाइ हुन जूं पंहिंजूं ज़ाती जेके कोशिशूं सो अचो त हिकिड़ी नंढड़ी मुख़्तसिर गुफ़्तगू कयो असां नसीर साहिब खे जॾहिं बि रिक्वेस्ट कंदा आहियूं त पोइ हुनखे वरी पकिड़े विहारींदा आहियूं हू चवंदो आहे मुंहिंजी तयारी कोन्हे हीअ रहिया न डेवलपमेंट सेक्टर में पोइ चवंदा तयारी करे अचां पोइ हीअ त हू दोदे चने थियण वारी ॻाल्हि अम्मा खां पुछी अचां हीअ वरी तयारी करे अचां सो असां हिन दोदे खे कॾहिं बि ईअं अकेलो छॾे पोइ विहारे छॾींदा आहियूं नसीर साहिबु सलाम वालेकुम सलाम। वॾी महिरबानी 2-3 ॻाल्हियूं मुल्क में सभु चवनि था ख़ामोशी आहे तव्हांखे बि नज़र अचे थी एॾो गोड़ आहे जो कुझु ॿुधण में ई नथो अचे। आकाश चयो अहिड़ी माठ जिते माठ खे बि माठ जो आवाज़ु अचे सो हाणे त एॾो गोड़ आहे इहो गोड़ हिकिड़ो त गोड़ हिते असां की इस्लामाबाद तव्हां ज़ालिम आहियो उते रहो था त इस्लामाबाद जूं असांखे कई ख़बरूं हिते पहुचनि ई नथियूं असांखे पोइ थी ख़बर पए त इस्लामाबाद जे पासे वारे इलाइक़े में हीअ विगोड़ आहे इस्लाम जे हिन पासे वारे सूबे में हीअ विगोड़ आहे उते हीअ आहे उते हीअ आहे इहो पोइ थो ख़बर पए इहो इस्लामाबाद खे बि ख़बर न आहे पवंदी तव्हां वांगुरु बेख़बर अच्छा ठीकु आहे सो हिकिड़े बेख़बर मुल्क में असां सभु वेठा आहियूं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त जेको पहिरियां तव्हां चयो गुज़िरियल दफ़े मूंसां ॻाल्हियूं कंदे त हीअ चवंदा मगर पर कंदा अगरि सो हीअ जेको सॼो गोड़ हो कराची सूबो पोइ कराची मर्कज़ खे ॾियो ऐं उते बि तव्हांखे इहा आवाज़ ॿुधण में ईंदा त इन्हनि जो को दलील आहे को बुनियादु आहे या अगरि ऐं मगर जे विच ते इहो सफ़रु आहे माण्हू त उते चवंदा पहिरियों इस्लामाबाद त मर्कज़ खे ॾियो त हलाए ॾिए। अच्छा मर्कज़ हिन साल 1500-1700 अरब रुपया सूबनि खां वरिता त असां खुटी पिया महिरबानी करे पैसा ॾियो सभु गॾे ॾियो गॾे ॾियो। अॼु अख़बार में डान में ख़बर आहे त लॻभॻि 1700 अरब रुपया एक्स्ट्रा ख़र्च कया अथनि सप्लीमेंट्री ग्रांट अप्रूवल लाइ दरख़्वास्त विधी आहे हुकूमत पार्लियामेंट खे सो हिकिड़े पासे गुरबत आहे हिकिड़े पासे वसीला कोन्हनि 1700 अरब रुपया वरी रिवाइज़ बजट उहे रिवाइज़ बजट में वधीक ख़र्च कयल हो हाणे अप्रूवल जो हाणे पार्लियामेंट छा कंदी अप्रूवल ईंदो रोके त कोन था सघूं पुठियां ख़र्च थी चुका ऐं 1500-1700 अरब रुपया सूबा ॾियनि NFC मां बि ॾियो त असां गाॾियो हलायूं स्ट्रेटेजिक नीड जे नाले ते हिकिड़ी डान ख़बर ईंदी त 1200 अरब रुपया सूबनि खां घुरिया विया पोइ सूबनि खे चयो वियो त असां खुटी पिया आहियूं पर कराची बि असांखे ॾियो खाता बि असांखे ॾियो तव्हां खुटी पिया आहियो हलेव इस्लामाबाद कोन्ह थी वरितो था सूबनि खां खीसा कटींदा पोइ वरी चओ था त अञा असांखे वफ़ाक़ बि ॾियो फलाण बि ॾियो सो असल में सॼी गेम हुई पैसा वठणा पोइ उन लाइ जेकर मूंखे तव्हांजे हिन कमिरे ते कब्ज़ो करणो हुजे त पहिरियों अची चवंदुसि त तव्हांजा जेके फलाणा ॿ वॾा बंगला आहिनि ॿिन्ही ते मुंहिंजा माण्हू बीठा आहिनि इहे चवनि था त बसि हीअ टपड़ खणायो असांखे खपनि था पोइ तव्हां चवंदो यार ॾह थियो में न कयो हाणे केॾा वेंदुसि मां बंगला ॿ मुंहिंजूं फैमिली रहे थी माइट रहंदा चयो भला हाणे अयूब साहिबु तूं चङो माण्हू आहे पोइ हाणे ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे पोइ हाणे हीउ कमिरो असां रखूं था हाणे बंगला तोखे मोटाए खपे हुअं ई कमिरो पे खपे पैसा पे सूबनि खां ॻिची मरोड़े पैसा करे हाणे ॿियनि सूबनि खे एतिराज़ु कोन एतिराज़ु कंदी आहे सिंध पंजाब लाइ 300-400 अरब रुपया सची ॻाल्हि आहे वॾी गेम कोन्हे का ॾेई छॾंदा हेॾा ॾींदा हुन खणी वठंदा हुननि खे ख़बर आहे त इहे फिरीगिरी असां ॾे अचिणा आहिनि बलूचिस्तान जी त सूरत हाल बि आहे उते त हाणे इहे शयूं इरेलीवेंट थी वियूं आहिनि KP वारा 24 कलाक चवनि था रुॻो असांजो लीडर छॾियो बाक़ी तव्हांजी मर्ज़ी असांखे बाहि ॾियो तीली ॾियो बंदूक खणो राय वास्ते लीडर छॾियो उहे बि इन्हनि इशूज़ ते हाणे पोज़ीशन नथा वठनि सॼो वक़्तु उन में फाथल आहिनि अडियाला त बाक़ी थोरी घणी जेका रेजिस्टेंस आहे उहा सिंध में आहे ऐं उहा बि सिंध में अवामी सतह ते आहे हीअ पीपुल्स पार्टी बि ईअं पेर न झले सघे जेकर हुनखे ख़बर हुजे त पुठियां अवाम जो रद्द अमल छा थींदो सो हू
माण्हुनि खे चवनि त असां वेठा आहियूं ईअं केरु NFC अवार्ड ॾे ॾिसंदो, अखियूं कढी छॾियूंसि। NFC खे असां कंप्रोमाइज़ न कंदासीं। हेॾां फेराए 500-700 अरब रुपया ॾेई छॾिया आहिनि। पेट्रोलियम लेवी सेल्स टैक्स ज़ीरो कराइनि, 1700 अरब रुपया पेट्रोलियम लेवी में आया आहिनि। जे उनजो तव्हां सूबनि जो इहो हुजे हा सेल्स टैक्स त 57% सूबनि ॾे अचनि हा, उनजो 25% सिंध ॾे अचनि हा। लॻभॻि 250 अरब रुपया त सॼा असां इहे विया। प्लस कैश सरप्लसिस में असां हर साल हाणे कैश सरप्लस माना मां तव्हांखे 100 रुपया ॾियां, पोइ तव्हां ते ज़िम्मेवार त मूंखे 60 रुपया मोटाइजो। रिकार्ड में हूंदो साईं अयूब साहिब खे 100 रुपया मिलिया, हू बि लिखियलु हूंदो 60 रुपया मोटाए ॾियणा। इहो नओं हिकिड़ी ईजाद थी आहे कैश सरप्लस, खपाइणा न आहिनि उन में। त मूंखे लॻे थो 500-700 अरब रुपया त सिंध, 500 त पका ई पका, पाण वधीक मूं वटि एग्ज़ैक्ट नंबर्स कोन्हनि, छो मुंहिंजो प्राइमरी सब्जेक्ट कोन्हे फाइनेंस, पर मां इहे नंढियूं नंढियूं शयूं जेके ॾिसी मां ॿुधाए सघां थो। सो उहे सिंध हुकूमत ॾिना। हाणे जेको NFC अवार्ड में लिखियो पियो हुजे भले आइन में त सूबनि जो हिसो न घटिबो, सूबनि जो हिसो वियो घटिजी, बल्कि वधिणो आहे। हा, बल्कि हर नए NFC में पोइ अवार्ड जेको बि तय करे पुठिए खां घटि नथा ॾेई सघूं, इहो आइन में न आहे थियो। पर उहो ख़ैर थी वियो, पैसा असां ॾेई छॾिया। 3 सालनि लाइ NFC में शेयर फ्रीज़ थी वियो। हिकु भेरो इहा शइ थी वई, प्रेसिडेंट थी वियो त इहो तव्हां सम्झिजो त हाणे त सवलो न आहे, त हाणे इहो को रिवर्स न। पर वज़ीर ख़ज़ाना चई छॾियो त इहे सूबा 3 सालनि लाइ महिरबानी कंदा रहंदा। सो 3 सालनि लाइ त कंदा। मां उतां खां अॻिते जी ॻाल्हि थो कयां। तव्हां था चओ इहा रिवायत बणिजी वेंदी। बणिजी वई न। तव्हां ॾिसो त 3 रुखो फार्मूलो आयो न पाणी विरहाइण जो। हाणे 91 वेठा त नथा ॾियनि, हिकु भेरो थियो, हाणे उहो हले पियो। 20-25 साल थी विया हुनखे। ही सुपर टैक्स हाल लाइ लॻो न, हाणे लॻो पियो आहे। हाणे हुन मां 0.5% घटाईंदा माण्हू चवंदा वॾा केॾा शानदार हुकमरान, वरी महिरबानी सुपर टैक्स अधु सौ। बाबा हिकिड़े साल आहियो न, मथियां साल हुनखे हणिणो ई कोन। सुप्रीम कोर्ट बि लिखी ॾेई छॾियो त हा भली हणो। सो हाणे इन जे करे असुलु मामिलो इहो हो। बाक़ी कराची फेडरेशन मां त इस्लामाबाद खां उतां वेही रुगो शहर पंहिंजो संभालनि त वॾी ॻाल्हि। जेके आस पास में ॿिया मसइला एॾा अॻे हिन मुल्क में ॿिया घोटाला घटि आहिनि, जो वरी तव्हां हिकिड़ो नओं घोटालो निस्बतनि हिकिड़ो ठापर वारो सूबो आहे सिंध, निस्बतनि थो चवां, जंहिंमें का अहिड़ी ख़ुदा न ख़ास्ता बुरानी सूरत हाल कान्हे जहिड़ी असां KP जे कुझु इलाइक़नि में ॾिसूं था, जहिड़ी बलोचिस्तान में ॾिसूं था, जेका हाणे असांखे AJK में नज़र अचे थी। इहे हिकु सुठियूं शयूं त कोन्हनि न, हिनखे कुझु चङो त असां नथा सम्झूं। त ॾिसो न, रोज़ु 50-60 जेकर 70 या 10 या 20-50 लाश करनि, भली कंहिंजा बि हुजनि, वर्दीअ वारनि जा हुजनि, ग़रीब माण्हुनि जा। मां त चवां न, उहे बि त हिन मुल्क जा माण्हू आहिनि त उन्हनि जे घरनि में लाश वञनि, कॾहिं पोलियो वर्करनि जा लाश वञनि, कॾहिं के क़बाइली जेके सरदार हुकूमत जे पासे आहिनि उन्हनि जो मर्डर थिए, कॾहिं के ख़ासि मज़हबी मसलिक वारा माण्हू टारगेट थियनि, मज़हबी तंज़ीमुनि जा माण्हू टारगेट पिया था थियनि। त इहा सॼो टर्माइल को ख़ैर जहिड़ी ॻाल्हि त कान्हे जिते ते मुतमइन थी वेजे। त इन हालति में जॾहिं हिकिड़े पासे एॾा वॾा मसइला हुजनि त उते नवां मसइला पैदा करणु का अक़लमंदी कोन्हे। न सिर अॻे पॉलिटिकल पार्टियूं, पॉलिटिकल ग्रुप्स भले ऐवान में हुजनि या न हुजनि, असेंबली में पार्लियामेंट में हुजनि या न हुजनि, उन्हनि जो हिकिड़ो रोल हूंदो, असांखे उहो बि नज़र नथो अचे। ॿियो जेके लिखिया पढ़िया माण्हू हूंदा, दानिश्वर हूंदा, उन्हनि जो हिकिड़ो तमामु पुख़्तो रोल हूंदो। इहो सभु कुझु काॾे वियो? हिकिड़ो सिस्टमेटिक वे सां पॉलिटिकल इंस्टीट्यूशन्स जी इरोजन थी आहे। ईअं ओवरनाइट पाण मुरादो कोन्ह थियो आहे। ॾिसो इहो जेको जबर वबर आहे, इहो त भला पोइ ज़ाल खे दौर त इंतिहाई ख़ौफ़नाक दौर, जबर जे लिहाज़ खां ओड़ो दौर मूंखे त नंगो दौर सरेआम मारे बि सघिबो, पब्लिकली इलेक्शन बि थींदी, जंहिंखे जितां वणे माण्हू खणी वञो, मतिलबु हिकिड़ो ज़ुल्म ऐं जबर जे इंतिहा जो दौर। पर माण्हू रजिस्ट कयो पिए। इंस्टीट्यूशन्स माना इंस्टीट्यूशन पॉलिटिकल जी ॻाल्हि थो कयां, उहे इदारा मौजूदु हुया सरज़मीन ते, पोइ तहरीकूं भरियूं, पोइ जबर बि थियो, पोइ जेल बि भरिया, पोइ माण्हुनि खे फांसियूं पायूं, कोड़ा बि लॻा, गोलियूं भरियूं, सभु कुझु थियो। हाणे उहे जेके फोर्स, जेके उहे क़ुवतूं समाज जूं जेके डेमोक्रेसी लाइ मूवमेंट्स में हुयूं, जेके रजिस्ट कंदियूं हुयूं डिक्टेटोरियल रिजीम्स खे, जेके इन लाइ हिकिड़ा ड्रीम्स हुननि क्रिएट कया, हाणे उनजी उहा लीडरशिप हली वई। हाणे उते अंदरि जेका लीडरशिप आहे उहा तव्हांजे इस्टेब्लिशमेंट सां हथ हथ में मिलाए वेठी आहे। न पर पॉलिटिकल पार्टियुनि खे पंहिंजे आईंदे में हिन ऊंधाए रस्ते जी नज़र नथी पवे या अकुल कोन्हे? मुंहिंजो ख़्यालु आहे त हुननि इक़्तिदार जे लाइ इन रस्ते खे हाणे चूंडे वरितो आहे। अच्छा, हुननि पंहिंजो इंट्रस्ट इक़्तिदार बाई चॉइस आहे। बाई चॉइस आहे। हाणे हुननि वटि इहा सेकेंडरी आहे त आईन जी हुक्मरानी हूंदी या न हूंदी, कानून जी हुक्मरानी हूंदी या न हूंदी, अवाम खे हक़ मिलंदा या न मिलंदा, डेमोक्रेसी पंहिंजे रियल शेप में हूंदी या न हूंदी, हुन लाइ सेकेंडरी आहिनि।
हाणे हुननि जी 24 कलाक न थिया त मूंखे हीअ कुर्सी हीअ हुकूमत जिते मां वेठो आहियां इहा मां सिक्योर कीअं कयां, छो त हुन सां इंट्रस्ट एॾा कनेक्ट थी चुका आहिनि जो हुन तां विड्रा करण लाइ हाणे तयारु कोन आहिनि। सो हुननि पंहिंजो दॻु इहो चूंडियो आहे। हाणे तंहिंजे करे तव्हांखे हाणे मज़ामत सो अवाम पाण त कोन अची रस्तनि ते कंदो न, अवाम खे का डायरेक्शन ॾींदियूं आहिनि पार्टीज़ ॾींदियूं आहिनि अवाम पाण रस्तनि ते अवामी मुज़ाहिमत नुक़सानकार बि थी उन सघे सां थी। त पोइ ॾिसो पोइ छा थो थिए, जेको तव्हां हिते हुते असां डिसऑर्गनाइज़ रिएक्शन्स ॾिसूं था न, उहे पोइ रादर समाज खे डिस्टेबलाइज़ था कनि। पॉलिटिकल लीडरशिप ऐं पॉलिटिकल पार्टीज़ हूंदियूं आहिनि जेके इन्हनि बहराननि में अवाम खे डायरेक्शन ॾींदियूं आहिनि, अवाम जे रद अमल खे बि त डायरेक्शन खपे न। ईअं त न आहे पथर खणी चौधारी हणिबा वरिती त त उहे इदारा उहे तंज़ीमूं जेके अवाम जे रद अमल खे डायरेक्शन ॾींदियूं, उनखे हौसलो ॾींदियूं, उनखे अॻियां जो हिकिड़ो दॻु ॾसींदियूं, उहे हाणे पाण हुन निज़ाम खे प्रोटेक्ट करण लाइ वेठियूं आहिनि। हिकिड़ी ख़्वाहिश था रखूं, मुंहिंजी आख़िरी ॻाल्हि आहे तव्हां खां पुछण जी, ख़्वाहिश था हिकिड़ी रखूं त समूरी पॉलिटिकल पार्टियूं उहे अवाम खे सभु ॻाल्हियूं ॿुधाईंदियूं, जेको कुझु कश्मीर में थिए थो, जेको कुझु बलूचिस्तान में थिए थो, जेको कुझु केपी में थिए थो, जेको कुझु सिंध में थिए थो, जेको कुझु पंजाब में थिए थो, उन सां फ़ाइदो थींदो। पब्लिक इंफॉर्मेशन कंट्रोल करे बि कोन थी सघिजे, पार्टियूं भली न ॿुधाइनि। पार्टियुनि त हाणे हुकूमत में वेही जेके कारा कानून मंज़ूर कराया, मिसाल पीका कंहिं करायो आहे असेंबली मां, पीका को मार्शलाई दौर जी त पैदावार कोन्हे, हिननि हुकूमतनि करायो न, इमरान ख़ान करायो, चूंडियल ऐवान, पोइ हिननि उन में ॿिया मसाला विझी उनखे अञा वधीक भवाइतो बनाए वियो, अप्रूव कराए छॾियो। त हिननि त कोशिशि कई आहे, मीडिया ते तव्हां कंट्रोल ॾिसो था, बिल्कुलु ज़ियालक वारे दौर जेतिरो ई भरपूर कंट्रोल आहे। मूंखे लाहौर में हिकिड़ो सहाफ़ी मिलियो, तमामु पुराणो, वॾे हिकिड़े इदारे जो ग्रुप एडिटर आहे, मूंखे चई असां वटि त हाणे हेडिंग बि ठही ईंदी आहे, तव्हां ॻाल्हि कॾहिं था करियो, एॾो कंट्रोल आहे। जी तव्हां सिंधी अख़बार में वरी बि थोरो घणो शायदि लिखी वेंदा हूंदो, असां त सोचूं कंदा सघूं हाणे एॾा कंट्रोल जिते हुजनि, पर हुनजे बावजूदि ॾिसो पैरेलल हिकिड़ो सोशल मीडिया जो दौरु आहे न, तव्हां हुनखे रोके न सघंदो। हाणे तव्हां केतिरियूं बि पाबंदियूं आणो, मतिलबु 2 ॾींहं हणंदो, 3 ॾींहं हणंदो, 4 ॾींहं हणंदो, 10 ॾींहं, किथां न किथां हाणे ख़बर ॿाहिरि अची थी वञे। जॾहिं तव्हां उनखे हिकिड़े प्रॉपर चैनल जे थ्रू माण्हुनि ताईं न अचणु ॾींदो त उनजो नुक़सानु इहो थींदो त पोइ उन में कूड़ सभु हाणे सोशल मीडिया में को लिखंदो 100 मरी आहे, को लिखंदो 500 मरी आहे, को लिखंदो 300 मरी आहे। थी सघो सरज़मीन ते 5 माण्हू मां हुजनि, थी सघे थो 1000 मां हुजनि, नोबडी नोज़। त थींदो छा त जॾहिं तव्हां इंफॉर्मेशन खे कंट्रोल करण जी कोशिशि कंदो त पोइ डिसइंफॉर्मेशन जा चैनल एक्टिव थी था वञनि, ऐं हाणे हुन में ॿाहिरियूं फोर्सिस बि इन्वॉल्व आहिनि। उहे छो न पंहिंजो वझ वठंदियूं, उन्हनि जा पंहिंजा इंट्रस्ट आहिनि। दुनिया में ही वारफेयर आहे न पूरो। तंहिंजे करे तव्हां जेकर इंफॉर्मेशन खे माण्हुनि ताईं तव्हां न पहुचणु ॾींदो, सही इंफॉर्मेशन खे, जो माण्हू ट्रस्ट कनि, मिसाल BBC ते छो ट्रस्ट कंदा आहिनि, PTV ते छो नथा कनि, या ॿियनि चैनल्स ते हाणे नथा कनि, छा तव्हांजे बाक़ी चैनल्स ते ट्रस्ट आहे? कंहिंजो बि कोन्हे। सो मुंहिंजे ख़्याल आहे इहो जेको ट्रस्ट डेफिसिट आहे, इहो कंहिं बि समाज लाइ, कंहिं बि रियासत लाइ, इहो पॉज़िटिव थी नथो सघे। का उमेद त ॾियो न। मां त हर हाल में सोचींदो आहियां त इंसानी मुआशिरो आहे, उहो बहरहाल अॻिते वधंदो। इहे हर दौर में ईअं ई चैलेंजिस रहिया हूंदा, रुॻो असां वटि कोन। तव्हां अमेरिका में हिकिड़ो ट्वीट करण ते सवें शागिर्दनि जूं दाख़िलाऊं ख़तमु थी वञनि। हिकिड़ो ग्लोबल हिकिड़ी माहौल आहे, हिकिड़ो इराज़ ईंदा न, कंहिं दौर में रेवोल्यूशन्स जो दौरु अची वियो हो, प्रो डेमोक्रेटिक मूवमेंट्स जो दौरु अची वियो। हींअर तव्हांखे मोरलेस सभई स्टेट्स ईअं बिहेव कंदियूं थियूं मिलनि। तव्हां आज़ादीअ सां अमेरिका जेको सभु खां वॾी हुनजी सुञाणप छा हुई, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, सभु खां वॾी सुञाणप हुई। चवंदा कम्युनिस्ट मुल्क इन करे ख़राबियुनि जो माण्हुनि खे ॻाल्हाइण नथा, क्लोज़ सोसाइटी आहे, बंदि आहे, साहु कुटींदी आहे। तव्हां हाणे अमेरिका में को ट्वीट करे ॾेखारे, केरु सो इंडिया में करे ॾेखारे, मोदी जे ख़िलाफ़ु केरु ॻाल्हाए त ॾेखारे, असांखां वधीक असां त वरी बि हिते हुकूमतनि ते सची ॻाल्हि आहे ॻाल्हायूं था। हिते माण्हू फ़ौज जे ख़िलाफ़ु एतिरो कुझु लिखनि था, मोदी जे ख़िलाफ़ु केरु लिखे थो हुते, सुवाल ई पैदा न आहे, साहु कढी छॾियसि। सो एॾी घुट ॿूसट आहे, इहो हिन सॼी दुनिया में हिकिड़ी वेव आहे, हिकिड़ो दौरु आहे। इहे सदाईंदा रहंदा आहिनि, इहे हेठि मथे थींदा, ट्रांज़िशन आहे। सोसाइटीज़ आहिनि, हिकिड़े बहिरान मां निकिरनि जूं, ॿिए में ॾिसो इंसानी सोसाइटी, तव्हां सही ॻाल्हि कई पई त सिधी लीक में न हलंदी। सो इन में अप्स एंड डाउन्स आहिनि, क्रेस्ट आहे ऐं फॉल आहे। हीउ हिकिड़ो इरा आहे जंहिंमें कर्व हेठि पियो वञे, आई एम श्योर हिकिड़ो इराईंदो, वरी निकिरी ईंदा। नसीर साहिबु वॾी महिरबानी। ऐं मूंखे जीअं त उहा माठ जेका आहे न, उहा खाए थी त मुंहिंजो भला इस्लामाबाद मां आयो आहे त पुछांसि माठ छा आहे। तव्हां चयो त गोड़ एॾो आहे जो माठ ई न।
नाज़रीन ही हो जनाब नसीर मेमन साहब ऐं असां उन खां माठ जा सबबु पुछा ऐं असां उन खां मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं पुछियूं ॻाल्हियुनि में सो हाणे गोड़ एॾो आहे जो माठ खे बि माठ जो आवाज़ थो अचे पर उन लाइ दानिश्वर उन लाइ पढ़ियल ॻढ़ियल माण्हू उहे हिन पाकिस्तान खे सही रुख हलाइण लाइ के न के महिनतूं ज़रूरु कनि पढ़ायूं कनि लिखनि ऐं जेसिताईं असां लिखणु शुरू न कयो या सॼी पाकिस्तान खे इन्हनि जी ज़मीनुनि खे पढ़णु शुरू न कंदासीं तेसिताईं ॻाल्हि बि सम्झ में न ईंदी ऐं हिकिड़ी इम्पॉर्टेंट ॻाल्हि हीअ आहे त तव्हांजी ॼाण खे रोकींदव त पोइ अणॼाणाई उहा पंहिंजा तूफ़ान खणी ईंदी उन में भारत बि हूंदी त अफ़गानिस्तान बि हूंदो त ॿिया मुल्क बि हूंदा उन जा पंहिंजा इंट्रस्ट हूंदा सो ॿियनि मुल्कनि जे इंट्रस्ट जे बदिरां अचो त पंहिंजे मुल्क जे इंट्रस्ट ऐं हितां जे आवाम जे इंट्रस्ट खे अॻिते वधाइण जे लाइ कोशिशूं कयूं। लीडर टीवी में वरी कंहिं ॿिए महिमान सां ॻाल्हाईंदासीं। अवां पारां लीडर टीवी ॾिसण जी वॾी महिरबानी।